कुदरत हर कंहिं शइ में इंसान लाइ को न को फ़ाइदो रखियो आहे। अहिड़ियूं केतिरियूं ई सब्जियूं, मेवा ऐं ॿूटा आहिनि जेके मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाइण जे इलाज लाइ इस्तेमाल थियनि था। इन सां गॾु मुख़्तलिफ़ खाधनि जो इस्तेमाल पिणु केतिरियुनि ई बीमारियुनि खां महफ़ूज़ रखंदो आहे। अहिड़े ई हवाले सां असां मकई जे फ़ाइदनि बाबति त अॻु में बि ॿुधाए चुका आहियूं त उहे माण्हूअ जी सिहत लाइ केतिरा फ़ाइदेमंद आहिनि, पर अॼु असां मकई जे अहिड़े हिसे बाबति ॿुधाईंदासीं जेको असां वटि आम तौर ते खाइण बदिरां उछलायो वेंदो आहे, जॾहिं त केतिरनि ई तरक़ी याफ़्ता मुल्कनि में उन खे मुख़्तलिफ़ सूरतुनि में विकिरो कयो वञे थो। मकई जा संग त तक़रीबन सभु कंहिं खाधा हूंदा, पर छा तव्हां कॾहिं सोचियो आहे त संगनि खे विढ़ियल रेशम जहिड़ियूं तंदूं बि वॾनि फ़ाइदनि वारियूं हूंदियूं आहिनि? यकीनन तव्हां न कॾहिं उहे तंदियूं खाधे तौरु इस्तेमाल कयूं हूंदियूं, न ई वरी कॾहिं उन्हनि बाबति सोचियो हूंदो, पर अॼु असां अव्हां खे उन्हनि रेशमी तंदुनि जे फ़ाइदनि ऐं इस्तेमाल बाबति ॿुधाईंदासीं। मकई जी इन्हनि तंदुनि खे कॉर्न सिल्क बि चयो वेंदो आहे ऐं इहे तंदूं दुनिया जे केतिरनि ई मुल्कनि में मुख़्तलिफ़ पैकिंग्स में विकिरो थींदियूं आहिनि। उन्हनि रेशमी तंदुनि मां चांहि ठाही वेंदी आहे जंहिंखे तमामु घणो पसंदि कयो वञे थो। इहो त हुयो मकई जे इन्हनि तंदुनि खे इस्तेमाल करण जो तरीक़ो, पर उन जा सिहत लाइ फ़ाइदा ॿुधी अव्हां हैरान थी वेंदा। मकई जी रेशम वारी तंदुनि में अहिड़ियूं ख़ासियतूं मौजूद आहिनि जेके दिलि जी बीमारियुनि ऐं रत में मौजूद वधियल कोलेस्ट्रोल जी सतह खे बरक़रार रखण में वॾो किरदारु अदा कनि थियूं। एंटीबैक्टीरियल ऐं एंटीसेप्टिक ख़ासियतुनि जे करे रेशमी तंदुनि जी चांहि जो इस्तेमाल चमड़ी जे मुख़्तलिफ़ बीमारियुनि, जिस्म जे दाणनि ऐं एलर्जीज़ खां बि बचाईंदो आहे। न रुॻो एतिरो, पर इहा चांहि शुगर जे मरीज़नि लाइ पिणु फ़ाइदेमंद हुजे थी। लगातार इन चांहि जो इस्तेमाल जिस्म में ग्लूकोज़ ऐं इंसुलिन लेवल खे बि बरक़रार रखंदो आहे। मकई जी रेशमी तंदुनि में विटामिन सी जो बि झझो मिक़दार हूंदो आहे, जंहिंजे करे उहे चमड़ी, अखियुनि जी रोशनी, हॾनि जी मज़बूती ऐं ख़ूबसूरतीअ समेत अनेक फ़ाइदनि वारियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि रेशमी तंदुनि जी चांहि दिलि जी बीमारियुनि खां महफ़ूज़ करण समेत फ्री रेडिकल्स खां बि बचाईंदी आहे, जेके गॾियल सिहत लाइ नुक़सानकार हुजनि था। विटामिन के जी मौजूदगी जे करे रेशमी तंदुनि जी चांहि रत जे वहिकरनि खे बहितर कंदी आहे, जंहिंजे करे ब्लड प्रेशर जे मर्ज़ में मुब्तला माण्हुनि लाइ बि इहा चांहि इंतिहाई फ़ाइदेमंद हुजे थी। रेशमी तंदुनि जी चांहि जिस्म जे सूर मां छोटकारो माणण लाइ पिणु बहितरीन नुस्ख़ो आहे, जॾहिं त उन जा के बि नाकारी असर नाहिनि हूंदा। नंढे ॿारनि खे निंड कंदे पेशाब अचण वारो मसइलो त आम हूंदो आहे, जेको केतिरियुनि ई माहिरुनि लाइ परेशानियुनि जो सबबु हुजे थो। इन लाइ राति जो सुम्हण खां अॻु ॿारनि खे जेकॾहिं इन रेशमी तंदुनि जी गरम या थधी चांहि पीआरी वञे त इहो नुस्ख़ो इन मसइले जो इलाज साबित थींदो आहे। इन सां गॾु इहा चांहि पेशाब जी नाली में ज़ख़म, पेशाब में साड़े, मसाने जी सोज ऐं ॿियनि मसइलनि लाइ पिणु इंतिहाई काराइती हुजे थी। न रुॻो एतिरो, पर रेशमी तंदुनि जो इहो काढ़ो गुर्दनि जी सफ़ाई लाइ बि बहितरीन हूंदो आहे। इन सां गॾु गुर्दनि जी पथरी ऐं गुर्दनि जी बीमारियुनि लाइ पिणु इलाज हुजे थो। कंहिं बि माण्हूअ खे जेकॾहिं पेशाब घटि या न अचण जो मसइलो हुजे त इहा चांहि उन लाइ बहितरीन इलाज आहे। इहा चांहि पीअण सां जिस्म मां ज़हरीले मादनि जी नेकाली मुमकिन बणिजे थी। रेशमी तंदुनि वारो इहो काढ़ो हाज़मे जे मसइलनि लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदो आहे, जंहिंसां मादे जी सिहत बि बहितर रहे थी ऐं केतिरियुनि ई बीमारियुनि खां बि बचाव थींदो आहे। इहा चांहि ॻोरारी औरतुनि जी गॾियल सिहत लाइ पिणु बहितरीन फ़ाइदनि वारी हूंदी आहे। मुख़्तलिफ़ फ़ाइदनि जे करे मकई जे रेशमी तंदुनि वारी चांहि खे दिलि जी बीमारियुनि, दिलि जे दौरे, शुगर जे मर्ज़, हाई ब्लड प्रेशर, जिस्म में मौजूद ख़राब कोलेस्ट्रोल जे इलाज तौरु इस्तेमाल करे सघिजे थो।